इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए माखे आधी रात जो जाग थी ॾिठम नज़र विधम त मुंहिंजो अधो हसन पियो त गहरी निंड में आ पर रहमत ऐं बरकत वारो क़ुरान मजीद थो पढ़े। ॾाढियां 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 आल बैत जा मञींदड़ो ॾाढियां जो सुभान अल्लाह। फरमाए मां ख्याल क्यों निंड में थो पड़े गलती जरूर कंदो मां सुबह ताईं जागी करे वडे अदे जो कुरान मजीद ॿुधो मांस सारी रात बकाया जागी करे ॿुधो मांस सुबह जो थियो त भाकड़ा पाता मांस चुमड़ियूं ॾिनियूं मांस अदा पढ़े त निंड में पियो पर अहिड़ो ठाहे ठाहे पढ़े कीअं को जाग में ठाहे ठाहे कुरान मजीद पढ़ंदो आहे। बहादुर हुसैन साईं दो फरमाए मान वारो हुसैन साईं दो फरमाए जंहिंजे लाइ साईं फरमाए हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। एड़ियों कई बादशाहियों इन्हनि भलारनि जे कदमनि तूं कुर्बान कजन एड़ा कई तख्त इन्हनि भलारनि जे कदमनि तां कुर्बान कजन ये इन लायक तना जिनके चपड़न दे प्यारे साईं चुमड़ियों ॾिनियो ये इन लायक तना जिनके प्यारे नबी साईं नीम मुर्द करे गिरहड़ा खाराया ये इन लायक तना जिनके कन्नड़न में प्यारे नबी साईं अज़ान तकबीरा चयूं ये इन लायक तना जिनके पुठिय मुबारक ते प्यारे रसूलुल्लाह विहारे करे सवारी कराई। धरती ते हथड़ा खोड़े गोडड़ा बिन्हीं के पुठिए ते विहारे वरी घुमन वरी मुंडली फेराए करे फरमान बुधायो त सही शहजादो तहां जी सवारी कीअं इन्हनि भलारनि हिन हस्तीअ खे ॾिठो इन्हनि भलारनि नाने नबी साईं जे दीन खे ॾिठो इन्हनि भलारनि रब रहमान जी रज़ा खे ॾिठो यज़ीद ऐं उन जे हवारनि कुर्सियुनि ऐं उहदनि खे ॾिठो अल्लाह वारो तुझे अफजल कुल जहां से घराना हुसैन का बस पोयूं टाइम जज्बे सां मलाए करे चो सुभान अल्लाह। अफजल है कुल जहां से घराना हुसैन का नबियों का ताजदार है नाना हुसैन का एक पल की थी बस हुकूमत यजीद की सदियां हुसैन की और जमाना हुसैन का। यजीद उन जा हवारी हमेशा मुर्दाबाद थिया हुसैन साईं हमेशा जिंदाबाद। ओदो आरजी कुर्सी आरजी ऐं जेको हिन खे चिंबड़ियो उहा इज्जत दाइमी।